खबर ना है छा थींदो फिरदौस बेगम। पीर करामत हाणे बहादुर के मारण जी तैयारी करे रहियो आहे। छो पीर करामत छितो थियो आहे छा? उनखे को रोकण वारो न आहे जो अते तो माण्हू माराईंदो। ए बहादुर पीर करामत जो केड़ो ॾोह कयो आहे? फिरदौस बेगम इन करे जो पीर एहसान बहादुर जो साथ ॾेई रहियो आहे। वॾी ॻाल्हि थी आहे फिरदौस बेगम जो बहादुर जे मामे बि वञी पीर करामत जो पासो वरितो आहे। केड़ो ज़मानो अची वियो आहे अनवर साईं जो रत रत जो दुश्मन थी पियो आहे। फिरदौस बेगम वॾो खून ख़राबो थींदो। सुभाणे जॾहिं इहो झेड़ो थियो त वॾा माण्हू मरदा। ॿिन्ही पासे झेड़े जूं वॾियूं तयारियूं थी रहियूं आहिनि। हिकिड़े पासे सरदार शाहज़मान पीर एहसान ऐं बहादुर आहिनि त ॿिए पासे वरी शरीफ बंगल ऐं पीर करामत आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि त उन्हनि सां गॾु चोथों शैतान नबू कमदार बि गॾु आहे। सुभाणे जे इहो झेड़ो थियो न त वॾी जंग थींदी फिरदौस बेगम, वॾो नुक़सान थींदो। मूंखे त लॻे थो ये झेड़ा हाशिम ऐं दिलावर जी आज़ादी रोकण जे लाइ थी रहिया आहिनि। बस फिरदौस बेगम दुआ कर त फिरदौस बेगम ख़ैर थिए। हाणे त बहादुर बि ज़िद ते बीठो आहे त हू अदालत में ज़रूर हाज़िर थींदो। ऐं पीर करामत खे वरी इहो ज़िद आहे जे बहादुर घर खां ॿाहिरि कदम कढियो त मारियो वेंदो। छा पुलिस बहादुर जी मदद न कंदी? न फिरदौस बेगम, पुलिस के केड़ो लाचार पियो आहे जो चाचे ऐं भाइटीअ जे झेड़े जे विच में पई पंहिंजा माण्हू माराए। अल्लाह ख़ैर कंदो अनवर खान। सुभाणे तू घर खां ॿाहिरि न निकिरजांइ, न त इहो ज़ालिम पीर करामत तोखे माराए छॾींदो। फिरदौस बेगम ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे सोणे अलाह जे हथ में, इन पीर करामत जे हथ में न आहे। असां सभिनी जा ख़्याल ऐं सोच हिकु आहे। पाण हिते गॾु इन लाइ थिया आहियूं त को अहिड़ो प्लान ठाहियूं जेको कामयाब थिए, नाकाम न थिए। मुझसे साईं हाथ चारो सिद्धी रांद सौंटे जो खपे। पुजा आर जा पार जो चौथा मुर्शिद कमदार नबू तक्कड़ कम शैतान जो हूंदो आहे, तक्कड़ न कर। बंगुल खान असां वरी कहिड़ो नेकी वारो था कम कयूं? बहादुर जे मथो हमलो करे उनजी हयाती खसणी आहे, इहो कहिड़ो नेक अमल आहे? अरे बाबा छामीअ जी मुद्दा आयो। नेक माण्हू जो आस्थान ई अलॻि आहे, ये शैतान जो आस्थान। ज़बान संभाले ॻाल्हाए, लफ़्ज़ सही कढ। कमदार नबू अदब और इख़लाक वारो रवैयो रख। शैतान खे बि शैतान न आहे चइबो। मुझसे साईं माफ़ कजो, कम शैतान जा ऐं ज़बान इख़लाक जी याद निकिरे ई नथी। मुंहिंजे पुट ते टिंडली तूं चढ़नि। बस कर हाणे बाबा। इन वारे बहादुर ते हमले जो जेको प्लान मूं ठाहियो आहे उनमें मुंहिंजा माण्हू शामिल हूंदा जेके तरबियत याफ़्ता आहिनि, जिन जो कमु आहे दहशतगर्दी फैलाइण, टारगेट क्लियर करण। मां उन्हनि खे फोन करे थो छॾियां जेके बहादुर खे टारगेट कंदा। सिर्फ बहादुर न, शाहज़मान पीर एहसान जो किसो खत्म कराइणो आहे बाबा। और अंदर हाशिम ऐं दिलावर उन्हनि जो किसो असीं पाण खत्म कंदासीं। मुर्शिद साईं शाहज़मान बहादुर ऐं पीर एहसान मरिया त हाशिम ऐं दिलावर जूं दिलियूं टुटी पवंदियूं। बंगुल जेकॾहिं सदमे जी सट सही आहे न त गोलियूं सिधियूं हणंदोसांनि, सिधियूं। ऐं पोइ पूरे इलाइक़े में पीर करामत जी बादशाही हूंदी। त पोइ मुर्शिद साईं जल्दी कयो न, हर बार मुंहिंजे पुट ते टिंडली तूं चढ़नि। रईस बाबा नाराज़ न थियो त हिकिड़ो अर्ज़ु कयां। चओ जानो, छा थो चए? रईस पीर करामत बंगुल ऐं हाजी शरीफ तव्हांजा जानी दुश्मन थी पिया आहिनि ऐं अव्हां जे मथां वॾे हमले जी रिथ रिथियो वेठा आहिनि। त पोइ छा कयां? उन्हनि जे ख़ौफ़ खां घर में लिकी वेही रहां? न रईस, मूं इहो चवणु न पिए चाहियो। रईस मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त दुश्मन खे चकमो ॾेई अॼु ई बल्कि हींअर ई शहर निकिरी वञो। ये भाड़नि वारा कम मूंखां कोन थींदा जानो। मुड़ुसतीन दुश्मननि सां मुंहुं ॾींदुसि। रईस दुश्मन ताक़तवर आहिनि ऐं तइदाद में बि घणा आहिनि ऐं अव्हां जो अदालत पहुचण बि ज़रूरी आहे। मां अकेलो कोन निकिरंदुसि। सरदार शाहज़मान पीर एहसान वारनि सां सभु
गॾिजी निकिरंदासीं। जेकी तव्हांजी मर्ज़ी रेस। मुंहिंजी दिलि चए थी त तव्हां अॼु ई निकिरी वञो त बहितर आहे। न दुश्मन ॾिसंदो न विढ़ंदो। जहिड़े जे ख़ौफ़ खां असां बि पेर पोइ ते कोन कंदासीं जानो। मूंखे ख़बर आहे त पीर करामत वारा असांखे रोकण जी कोशिशि कंदा। अखे ख़ाली असां बि कोन ईंदासीं ऐं ॿियो त पुलिस बि असां सां गॾु हूंदी। अलाह ख़ैर कंदो, तूं परेशान न थी। रेस तव्हां सरदार शाहज़मा खे फ़ोन कयो ऐं पीर एहसान साईं खे बि फ़ोन कयो। अॼोकी राति शहर वारे बंगले में नी रहो ऐं सुबुह जो सवेर अदालत में हलिया वञो। ऐं न ख़ौफ़ ख़तरो। अलाह अला ख़ैर सलाह। तूं छा थो सम्झी जानो? जंहिं करामत असांखे रोकण लाइ माण्हू गॾु कया आहिनि उहे हिन महिल आराम सां सुतो पियो हूंदो। न जानो न। गुज़रियल लाइ केतिरनि ॾींहंनि करामत जा माण्हू मुंहिंजे मथां नज़र रखी वेठा। जेकॾहिं मां हींअर निकितुसि न पोइ बि मूं मथां हमलो थींदो। इन करे सुभाणे सभु गॾिजी निकिरंदासीं। ठीकु आहे रेस। पोइ जाड़ी बि जॻह सां। ठीकु आहे, तूं वञ वञी माण्हू तयारु कर, सुबुह सवेर निकिरंदासीं। ठीकु आहे रेस। जेको अल्लाह साईं वरी न करे त करे छा? हाशिम जो विछोड़ो त हाणे वॾो थो विझे। अॼु हाशिम जी सुनवाई है। या अल्लाह साईं तू हाशिम के आजादी नसीब कजाए। या अल्लाह हर जहान जो खैर कर। बाबा साईं, सरदार शाहज़मान, चाचा हाशिम, दिलावर ऐं उन्हनि जे सभिनि दोस्तनि खे आजादी नसीब फरमाए। या मुझे रब्बिल आलमीन, या मुझे मौला। मां किन्नी आया, बेकार आया, गंदी आया, जहिड़ी भी आया, आया तो तुंहिंजी बंदी न। मुझे ॾोहनि ॾांहुं न ॾिस मुंहिंजा मालिक। बस इहो ॾिस त मां तुंहिंजे महबूब जी उम्मतियाणी आहियां। अल्लाह साईं मुंहिंजी दुआनि खे क़बूल कर। इलाही आमीन। साईं दादा, ये किराए जा कातिल हुजनि या कुछ भी हुजनि, हिकिड़ी अकल थींदनि न, पुछ लुढ़काए भॼी वेंदा। जेकॾहिं सुभाणे सुनवाई ते बहादुर न पतो पोइ सरदार से असां त कूड़ा थी पवंदासीं। असां सुभाणे गॾिजी निकिरंदासीं। तूं बि सुभाणे तयारु रहिजां ऐं ॿुध, पंहिंजा सुठा हमरा बि तयारु रखजां। सभ खां पहिरीं असीं पीर एहसान जे फार्म हाउस ते हलंदासीं। बहादुर बि उते ईंदो। उन खां पोइ असां सभु ई मिली कोरडो रवाना थींदासीं। ॾिसूं था त इहो बंगुल शरीफ ऐं उन जा चेला पीर करामत समेत छा था कनि असांजो। सरदार से अल्लाह खैर करे, बाक़ी जेकॾहिं न झेड़ो थियो ॾाढो नुक़सान थींदो। साईं दादा, झेड़ो थींदो, ज़रूर छेड़ो थींदो ऐं उन छेड़े में नुक़सान भी जरूर थींदो। तूं ॾिसजांइ, नुक़सान असांजो न थींदो। जेकॾहिं नुक़सान थियो बि न, ये पीर करामत जो थींदो। सरदार साईं जेकॾहिं असांजो सिर वियो न, अवां तां घोरियो। साईं दादा, अल्लाह साईं तुझो सिर सलामत रखे। मूंखे तुझे सिर जी न, तुझे साथ जी जरूरत आहे। तुझे साथ जी जरूरत आहे। सरदार साईं मां सभु कुझु सम्झां थो। तव्हांजे निकिरण खां अॻु में मां पंहिंजा माण्हू मोकिले छॾींदुसि, जीअं दुश्मननि जा माण्हू अचनि उहे असांजी नज़रुनि में हुजनि। साईं दादा मूं तोखे चयो न, ये किराए जा कातिल असांजो कुछ भी बिगाड़े कोन सघंदा। चाचा सुमर खैर त आहे? तू वापस मोटी आयो आहीं? अधो पलियो किथे आहे? तव्हांखे त बहादुर वारनि सां अॼु कोर्ट में हाज़िर थियणो हुयो न। बिल्कुल कोर्ट वञूं पिया, पर पीर करामत जे माण्हुनि हमलो करे विधो। छा? पोइ हाणे छा थींदो? अदी मीरा, यो पीर करामत कॾहिं बि कोन चाहींदो त चाचा हाशिम ऐं अदा दिलावर जेल मां आज़ाद थी अचनि। हा मां, इन जे करे त पीर करामत पंहिंजा हमरा मोकिले हमलो करायो आहे त जीअं बहादुर कोर्ट ताईं पहुची न सघे। पर सरदार शाहज़मान ऐं पीर एहसान बहादुर खे साण करे निकिरी विया आहिनि
ऐं अधो पलियो बि उन सां गॾु कोर्ट वियो आहे। अलाह कंदो त इन पीर करामत जे माण्हुनि खे मौक़ो ई न मिलंदो जो बहादुर वारनि खे रोकनि। अलाह कंदो तो बहादुर कोर्ट पहुची शाहिदी ॾींदो ऐं हाशिम ऐं दिलावर आज़ादी माणींदा। ईअं थींदो चाची। मां बादशाह पीर जी ॻंढ ॿधी आहे, हर मुश्किल आसान थी वेंदी। केॾी महिनत खां पोइ हुननि खे मौत न मिलियो, पर फ़कीर दुआ कर असां जेको प्लान ठाहियो आहे न हुन में कामयाब थियूं। वो पंहिंजी उॾाए आंगुरियूं कीअं में मुर्शिद साईं, मुंहिंजी त इहा ई दुआ आहे त तव्हांजूं 10 आंगुरियूं कीअं में हुजनि, हथें पेरें कीअं में पिया हुजनि। पर मुर्शिद साईं, मारण वारे खां बचाइण वारो वेझो असां छा था करे सघूं? मुर्शिद साईं, मारण वारा घणा आया पर बचाइण वारो वेझो थी पियो। छा थो चए मुराद? असांजे वेढ़ाकनि खां बची निकिरी विया? ईअं कीअं थो थी सघे? मुर्शिद साईं, पुलिस ऐं शाहज़मान जे गार्डन असांजे लाइ कमु ख़राब करे छॾियो। शाहज़मान बहादुर ऐं पीर एहसान वारनि जे लाइ कमु भलो ऐं रस्तो साफ़ करे छॾियो। असांजा वेढ़ाक विड़ी न सघिया मुर्शिद साईं। मुराद इन जो मतलब त बहादुरीअ सां कोर्ट जी हाज़ुरी में हाज़ुर थी वियो? हा लोग फ़कीर, वेढ़ाक वॾी बहादुरी सां विड़ी रहिया हुआ, पर वरी बि जीत दुश्मननि जी थी। केॾी महिनत खां पोइ हुननि खे मौत न मिलियो, पर असांखे नाकामी नसीब थी। इन जो मतलब त हाशिम ऐं दिलावर वारा आज़ादी माणे मिठाई विराईंदा? ऋषि बहादुर खाना ॾाढो भलो कयो अथव। सालनि जूं दुश्मनियूं, सालनि जूं रंजिशूं ख़तमु करे छॾियो। ऐं बहादुर साईं, ससुई जो संग चटीअ में न वठी ॾाढो सुठो कयो अथव। सची मोहबत जो सबूत ॾिनो अथव। ज़फ़र, इहो जेको अमल थियो आहे न, मूं कयो न आहे, थी वियो आहे। जीअं मोहबत कभी न आहे, थी वेंदी आहे। मुंहिंजे दिमाग़ में ई न हो त मां बाबा जो खून माफ़ करे छॾींदुसि ऐं हाशिम ऐं दिलावर आज़ाद थी। इन जो मतलब त हाशिम ऐं दिलावर खे आज़ाद करण जो फ़ैसिलो तव्हांजे दिमाग़ जो न पर दिल जो आहे। हा ज़फ़र, इहो मुंहिंजे दिल जो ॾिनल फ़ैसिलो हो। ख़बर न आहे त छो।
शायदि मूंखे ससुई जे सुरनि सतायो जेके मुंहिंजी तरफ़ां उनखे मिलियो आहे। मूं जेका ससुई सां मोहबत कई, शायदि उहा मोहबत न हुई, वो मुंहिंजो ज़िद। ससुई खे मूं ज़िद में खणी अची कैद कयो हो। इहो प्यार न हो ज़फ़र। मोहबत इबादत आहे, ऐं इबादत दिल सां कबी आहे। ससुई खे मां ज़ोर ऐं ज़बरदस्तीअ सां न, पर प्यार ऐं मोहबत सां पंहिंजो बणाइण थो चाहियां। बहादुर साईं, हाशिम ऐं दिलावर वारा आज़ाद थी विया आहिनि ऐं घर पहुची विया आहिनि। अवां सम्झो हाशिम ते एतिरो भार आहे जो हाणे हाशिम जो कंधु इन भार सबबु झुकियल हूंदो। पर मां ससुई खे हासिल करण जे लाइ मुंहिंजे कंहिं बि मिट माइट जो कंधु झुकाइण नथो चाहियां। जेकॾहिं मूंखे ईअं करणो हुजे हा न, त मां फ़ैसिले में संग चटी वठण खां इनकार न कयां ऐं ससुई मुंहिंजे घर में अचे। पर मूं ईअं न, मां ससुई खे मान मर्तबो ॾेई इज़त सां उनखे पंहिंजो नाव ॾियण, ससुई बहादुर जी ऐं बहादुर ससुई जो ॿ जिस्म हिकजम। बहादुर साईं, मूं एतिरो सोचियो ई न हो जो तव्हां एतिरो बदिलजी वेंदो। इश्क इश्क बदलाए छॾियो आहे बहादुर। इश्क जॾहिं अंदर में आस्थानो ठाहींदो आहे त इंसान बदलजी वेंदो आहे। हर शइ नई लॻंदी आहे ज़फ़र, हर ॻाल्हि दिलि खे नई लॻंदी। तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई आहे। हाशिम, तुंहिंजी आज़ादी में शामिल मुंहिंजे दिल जी दुआऊं आहिनि। तोखां सवाइ मुंहिंजो मन उदास आहे। माण्हू छा बि चवनि, कुझु बि चवनि, मां माण्हुनि सां बदल न आहियां। मुंहिंजो ॿियनि सां छा? मुंहिंजी दिल जी दुनिया में छा आहे तोखां सवाइ? तोखे कीअं ॿुधायां? हाशिम, जॾहिं मूं तोखे ॾिठो हो मूंखे ईअं लॻो जीअं मां पहिरियों दफ़ो पंहिंजे प्यार खे ॾिठो आहे। तूं मुंहिंजे साम्हूं हूंदो आहे, पर मां तोखे कुझु चई न सघंदी हुयमि। अनवर जी मूंसां चाहत आहे, पर मां कॾहिं अनवर खे न चाहियो आहे। मुंहिंजी चाहत त हाशिम तुंहिंजे लाइ चरी आहे, जेको मुंहिंजे अंदर में तुंहिंजे लाइ प्यार आहे। मां त इहो ई चवंदसि, उन जी कशिश तोखे जेल मां आज़ाद करायो आहे। हाणे देर न कर हाशिम, मूंखे पंहिंजो दीदार कराए। ससी, मीरा, हाशिम अची वियो। चाचा, चाचा तू अची वए। अल्लाह साईं जा करोड़ इंसान। तू खुश त आई न? हाँ पुत्र। चाचा, चाचा, चाचा तू पंहिंजी ससी खे अकेलो करे काॾे हलियो वियो आहे? तुंहिंजी हीअ ससी वागुनि जे वात में हुई, वागुनि जे वात में। न रो पुट, न रो। हाणे मां अची वियो आहियां न, तूं ॾिसजांइ वेही त उन्हनि बागुनि जे वातनि खे मां कीअं थो चीरियां, जिन मुंहिंजी ससुई खे सूर ॾिना आहिनि। चाचा, तोखां सिवा त असां सभु वेचारा थी विया हुआसीं, ऐं चाची बि ॾींहं राति तुंहिंजे लाइ दुआऊं कयूं आहिनि।
हाशिम, अॼु मुंहिंजूं सभु दुआऊं क़बूल थियूं। मां रोज़ रोई रोई तुंहिंजे लाइ नमाज़ में दुआऊं घुरंदी हुअमि। ज़रीना, तुंहिंजनि दुआनि ते रंग लाथो आहे जो अॼु हाशिम ज़िंदा सलामत तुंहिंजे साम्हूं। हाशिम, सही ना? हाँ, खुश आहियां। मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। वेह न ज़रीना, तोखे ॾिठो अथई न, बुख ई मरी वई आहे। उथो उथो, तव्हां ॿई वञी मानी खणी अचो चाचे जे लाइ। हाँ चाची, थोड़ा मानी। हाशिम मां ॿाहिरां से जहया